अस्सलाम वालेकुम। मैं तव्हांजो उस्ताद सैयद अब्दुल कादिर शाह बुखारी जी। एक्सरसाइज नंबर 2.1 सवाल नंबर ब। सवाल नंबर ब जेको आहे उहो चवे थो अदद ब ऐं टे जे विच में टे नातिक अदद लिखो। सिर्फ़ु अदद जी लाइन जेका ठहंदी उन में ब ऐं टे जे विच में, यानी 0 खां वठी 1 ते बि न, 1 खां वठी 2 टुकड़ो उन में बि न, 2 ऐं 3 माना 2 खां वठी 3 उन्हनि जे विच में। त हाणे उन विच में इन किताब में ॾिना असांखे टे दर्जा। हिकिड़ो ॾिनो आहे 2 सॼा 1 भाङे 2, ॿियो ॾिनो आहे 2 सॼा 5 भाङे 7, ॿियो ॾिनो आहे 2 सॼा 3 भाङे 4। त अचो त पाण इनखे सम्झण जी कोशिशि कयूं त असां हमेशह पंहिंजी जेका लीक नंबर लाइन जेका ठाहींदा आहियूं सा फुट स्केल जी मदद सां हिकिड़ी लकीर सिधी सिधी कढंदासीं, जंहिंखे ॿिन्ही तरफ़ खां एरो ॾींदासीं हितां बि ऐं हिन जॻह खां। पोइ असांजी जेकी नंबरिंग शुरू थींदी आहे यानी 0 खां जॾहिं पॉज़िटिव हूंदो आहे 0, पोइ 1, पोइ थींदी 2, 2 खां पोइ वरी 3, 3 खां पोइ वरी अॻियां 4, 5 डैश 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 माना अॻिते हलंदी वेंदी। असां या मूं जेका हिते तस्वीर ड्रा कई आहे ऐं ठाही आहे नंबर लाइन लीक जी, अंगी लीक जी, त उहा मूं ठाही आहे 2 ऐं 3, ही 2 खां वठी 3 ताईं। त असांजो पहिरियों पार्ट या पहिरियों हिसो जेको अंग ॾेखारियल आहे 2 सॼा 1 भाङे 3, यानी ही जॾहिं नंबर लाइन आहे त हिते 0 हुजे हा, 0 खां पोइ 1 हुजे हा, पोइ 2, हाणे 2 सॼा यानी हिन खां पोइ हेॾां पंधु 2 सॼा 1 भाङे 2, यानी हाणे 2 त सॼा थी विया त माना ॿिनि खां पोइ अंदरि ठहंदो। पर जॾहिं हेठियों बि को जॾहिं ही हूंदो आहे त असांखे ओतिरा टुकड़ा पंहिंजा ठाहिणा पवंदा आहिनि ॿिनि ऐं 3 जे विच में, यानी 2 खां वठी 3 जे विच में असांखे हिते 2 लिखियलु आहे त असां लिखंदा आहियूं हिकिड़ो टुको यानी हिकिड़ो गोल दाइरो, ॿियो ही दाइरो 2, यानी 2 टुकड़ा थी विया। हाणे 2 सॼा 1 भाङे 2, हिनखे त हिते जेकॾहिं बी तार हूंदी त 2 सॼा पढ़िबो। जॾहिं हिते अची वेंदासीं त लिखंदासीं 2 सॼा 1 भाङे 2, हिनखे लिखंदासीं 2 सॼा 2 भाङे 2 जे लिखंदासीं त ऑटोमेटिक उहो टोटल 3 थी वेंदा, हलिया माना डिवाइड कंदासीं, हिकु जवाबु ईंदो। त उनजे करे असां हिनखे डायरेक्ट हिते लिखंदासीं, ज़ाहिर कंदासीं 2 सॼा 1 भाङे 2, इन जी पोज़ीशन इहा थींदी। ॿियो नंबर छा आहे 2 सॼा 5 भाङे 7, यानी असां ॿी लाइन ठाही आहे, हुन ते गौर करियो, ॿी जेका लकीर आहे हुन में लिखियलु आहे 2 सॼा 5 भाङे 7, यानी असां हिन 7 खे ॾिसी करे असां उन लाइन जा टुकड़ा या टुका 7 ठाहींदासीं, यानी 1 2 3 4 5 6 ही 7, 7 ते असां डायरेक्ट 3 लिखंदासीं। हाणे हिन में असां काउंट कंदासीं 2 सॼा 5 भाङे 7, यानी हिते 2 सॼा 1 भाङे 5 2 सॼा 1 भाङे 7 पढ़ंदासीं, 7 टुकड़ा ठाहे थो 1 2 3 4 5 6 7, त असां पढ़ंदासीं 2 सॼा 1 भाङे 7, हिनखे 2 सॼा 2 भाङे 7, हिनखे 2 सॼा 3 भाङे 7, हिनखे 2 सॼा 4 भाङे 7, हिनखे पढ़ंदासीं 2 सॼा 5 भाङे 7। हीअ अंग असांजो हिन पोज़ीशन ते लिखी असां ज़ाहिर कंदासीं, बसि हिनखे छॾे ॾींदासीं, हिनखे छॾे ॾींदासीं, माना असांजी पंहिंजी अंगी लाइन ते पंहिंजो अंग सही तरह सां ड्रा कयो। उन खां पोइ लास्ट पार्ट आहे इन सवाल जो 2 सॼा 3 भाङे 4, यानी असांखे 2 सॼा उहो क्लियर ख़बर आहे, हिते सवाल ई चए थो 2 ऐं 3 जे विच में, त 2 सॼा माना 2 खां पोइ उन विच में टुकड़ो आहे। 3 भाङे 4 माना ही जो 4 ज़ाहिर थो करे असां 4 हिसनि में विरायूं पंहिंजी अंगी लाइन खे 2 ऐं 3 जे विच में टुकड़े खे, यानी 1 2 3 4 4 हिसा थी विया। 2 सॼा 3 भाङे 4, हिनखे 2 सॼा 1 भाङे 4 चवंदासीं, 2 सॼा 2 भाङे 4, 2 सॼा 3 भाङे 4, यानी हिन जी पोज़ीशन असांखे हिते लिखणी पवंदी। त हीउ सवाल यकीन तव्हां सम्झी वेंदा। अचो त असां सवाल नंबर 3 ते हलूं, जेकी ॿियूं मुख़्तलिफ़ अंगी लीकूं हूंदियूं जेके असांखे ठाहिणी पवंदियूं, पंहिंजा नंबर हुन ते ज़ाहिर करियूं। अचो ॾिसूं सवाल नंबर 3। सवाल नंबर 3 असांखे चए थो अददी लीक ते हेठियां नातिक अदद ज़ाहिर करियो।
पहिरियों पार्ट आहे 1/4, सिर्फ़ु 1/4। ॾिसो हिते सॼो कोन्हे, त यानी 0 ऐं 1 जे विच में ई थींदो। त अचो ॾिसो, असां पंहिंजी लाइन ड्रा ठाही आहे, हितां लिखी रखां 1 ताईं ठाही अथऊं। ऐं टुकड़ा घणा थींदा बाबा? टुकड़ा, हा शाबाश, 4 ई थींदा टुकड़ा, छो जो हिते 1/4 लिखियलु आहे। त ॾिसो 0 खां पोइ असां हीअ कोन पढ़बो न, पोइ हिकिड़ो टुकड़ो, हीउ ॿियो, हीउ टियों, हीउ चौथों, शाबाश। पहिरें टुकड़े खे चवंदासीं 1/4, ॿिए खे चवंदासीं 2/4, टे खे चवंदासीं 3/4, चौथे खे असां हूअं ई 1 ई चवंदासीं। 4/4 माना हिकु ई थी वेंदो ॾियो जी। त असां हिन जी पॉइंट हीअ थींदी, हिते लिखंदासीं। हुन खां पोइ ॿियो नंबर सां लिखियलु आहे 7/2। इहो आहे गैर वाजिब अणपुर। हेठियों छेद नंढो आहे ऐं अंश वॾो आहे, त हिनखे हेठियों अंग मथे अंग खे वंड कंदो, त असांखे प्रॉपर सही ख़बर पवंदी त इहा अंगी नाइक कहिड़े अंग खां किस ताईं हूंदी, किथे लिखणी पवंदी। त असां 2 वंडंदो करे 7 खे, टियों 6, बाक़ी बचे 1, 3 सॼा, 3 सॼा 1/2, 2 सॼा, सॉरी 3 सॼा 1/2 थींदो, माना जेतिरा दफ़ा खोड़ो लॻंदो उहे सॼा थी वेंदा। 3 सॼा 1/2, इहो टोटल जवाबु थियो। हाणे 3 सॼा 1/2, यानी असांखे 3 ऐं 4 जे विच में लिखणो पवंदो। ईअं थियो न बाबा? 3 सॼा, जेतिरे सॼा थींदा त अंगी लीक असांजी 0 शुरू थींदी आहे। यानी असांजी अखी लकीर कढी, उन ते 0 नोसी, पोइ 1 नोसी, पोइ 2 नोसी, पोइ 3 नोसी। हाणे 3 खां वठी 4 जे विच में अंक हूंदो हुयो। त हेठां लिखियलु आहे 1/2, यानी 2 माना लाइन जा 2 टुकड़ा करियो, 2 टुपका ॾियो, यानी हिकिड़ो टुपको ही, ॿियो टुपको ही, 3 खां पोइ, छो जी 3 सॼा हो, इन करे असां कंदासीं हिकिड़ो टुपको ही, ॿियो टुपको, त असां 1/2, 3 सॼा 1/2, हीअ पोज़ीशन थी वेंदी हिन जी। अचो हुन खां पार्ट नंबर 3 ॾिसूं। 11/3, साॻे नमूने सां 3 डिवाइड कंदा, 11 में खे टिकियो, टिटी 9, 3 सॼा थी वेंदो, बाक़ी बची 2 रिमाइंडर, सॼो लिखंदासीं 3 सॼा 2/3, यानी इहो अंग असांजो 3 ऐं 4 जे विच में अंग थींदो हुई। त असां लाइन ड्रा कंदासीं 0 1 2 3, उन खां पोइ वरी टुकड़ा घणा थींदा, हिते घणा लिखियल बाबा जी? 3 लिखियल आहिनि, शाबाश। त 3 टुकड़ा थींदा, हिकिड़ो ही 2, ही 3, 3 अंगनि खां पोइ 4 अंग ईंदो, त असां लिखंदासीं हिन पॉइंट छा थींदी? 3 सॼा, हिन टुपके छा चइबो? 3 सॼा जी, हा 1/3 चइबो, शाबाश। ऐं असांखे छा लिखिणो आहे? 2/3, त माना असां ॿिए टुपके ॾींदासीं 3 सॼा 2/3, त असांजी इन जी पोज़ीशन थींदी आहे 3 सॼा 2/3। उन खां पोइ 4 नंबर जेको पार्ट असांजो आहे, 4 नंबर पार्ट ते गौर करियो, माइनस, जी बाबा माइनस अची वियो, माइनस 2/5, यानी इहो बि हिन में सॼो कोन्हे, ऐं मथियूं ही वाजिब अणपुर आहे, प्रॉपर फ्रैक्शन आहे, त -2/5, त वेठो डिवाइड कोन कंदो, यानी इहो 0 ऐं 1 जे विच में ई आहे, पर लेफ्ट साइड यानी माइनस वारे तरफ़ असां ड्रा लाइन कई आहे। ॾिसो इहे 0 आहे, हिन जे पासे जेकॾहिं ॻाल्हि आहे त असांजा +1 +2 +3 हेॾा अचंदा, पर ही असां लेफ्ट साइड वेंदासीं, त उनखे सिर्फ़ु हितां खां हिन पासे जॾहिं वञिबो आहे त उनखे असां लेफ्ट साइड ई चवंदासीं। ऐं टोटल टुकड़ा घणा करणा, हिते घणा 5, असां 5 टुकड़ा ठाहींदासीं। हिन हिक खां पोइ 0 खां बि सॉरी, 1 2 3 4 5, पोइ थी वेंदो -1, त असां 2/5 लिखियल आहे, हिनखे पढ़ंदासीं 1/5, हिन टुपके चवंदासीं 2/5, त यकीननि सां इहे माइनस वारो तव्हांखे चङी तरह सम्झ। पार्ट नंबर 5, -12/5, जी बाबा 12/5 यानी ही गैर वाजिबो। हाणे हिन 5 डिवाइड कंदा ॿारनि खे, जेको जवाबु ईंदो माइनस वारे तरफ़ लिखिबो, यानी 5 खोड़ ॿारनि खे 2 5 10, 2 सॼा 2 रिमाइंडर बचा, 2 सॼा 2/5, जेको डिवाइड कंदासीं साॻियो सां हेठि लिखंदा आहियूं, त अंगी लिख ते माइनस खां हिन तरफ़ वेंदासीं, यानी 2 खां पोइ लिखणो पवंदो, 2 सॼा थी वेंदा, यानी ही 0, ही -1, ही -2। हिन खां पोइ अॻिते असांखे टुकड़ा घणा ठाहिणा आहिनि बाबा जी? 5, हिन 5 खे ॾिसी करे 5, 1 2 3 4 5, -2 खां पोइ डायरेक्ट 3 ई ईंदो, 5 टुकड़नि खां पोइ, त असांखे हीअ अंग लिखणो आहे 2/5, -2 सॼा त ही थी वियो माना हिन टुकड़े में, यानी हिनखे 1 चवंदा आहियूं, हिनखे 2 चवंदा आहियूं, लिखंदासीं 2 सॼा 2/5 माइनस जा। पार्ट नंबर 6, 2 सॼा 5/6, हिनखे असां डिवाइड कोन कंदासीं, ऑलरेडी असांखे मिलियो पियो आहे 2 सॼा, 2 सॼा यानी 2 ऐं 3 ऐं
का बि निशानी कान्हे, यानी पॉज़िटिव वाधू हुजनि त 0 खां जेका अंगी लिखी ठाहींदा आहियूं असां 0 खां ठहंदी आहे, जीअं असां हीअ ठाही आहे 0 पोइ 1 पोइ 2, हाणे 2 सजाए, हिते 2 सजाए यानी ॿिनि ऐं 3 जे विच में अंग ईंदो ही 5 भाॻे 6। हिन 6 जे करे असांखे ख़बर पवंदी त असां पंहिंजी अंगी लेखी जेका आहे उन जा टुकड़ा घणा ठाहियूं बाबा 6, शाबाश। 2 खां वठी 3 जे विच में 6 टुकड़ा ठाहियूं। ॾिसो 1 2 3 4 5 ही 6, त हे 5 भाॻे 6 असां 2 सॼा 5 भाॻे 6 असां हिते लिखंदासीं। पार्ट नंबर 7 माइनस 3 सॼा 4 भाॻे 7, का बि डिवाइड कोन थींदी, माना असां -3 खां पोइ वेंदे -4 जे विच में 7 टुकड़ा ठाहियूं। -3 सॼा आहिनि न, त असां -3 ते हलिया वेंदासीं, 0 खां पोइ ही 0 -1 -2 -3 ही त पूरा थी विया। -3 खां वठी 4 जे विच में असां टुकड़ा टोटल 7, त असां 7 ठाहींदासीं। 1 2 3 4 5 6 ही 7, त असां अंग लिखंदासीं 4 भाॻे 7 जी थी हुजे असांजो 1 2 3 4, 3 सॼा 4 भाॻे 7 हीअ पोज़ीशन थी हिन जी, हिन जॻह ते लिखंदासीं। उन खां पोइ पार्ट नंबर 8 -13 भाॻे 4, हिन खे असांखे हल करिणो आहे, त माना घणा सॼा थींदा, ज़ाहिर आहे ही गैर वाजिबु आहे, इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे, त 4 डिवाइड कंदा 13 खे, 3 × 1 टे चौक 12, 3 सॼा थी वेंदो, -3 सॼा 1 भाॻे 4, टोटल अंग असांखे ही ॿाहिरिणो आहे -3 माना 3 सॼा, त 0 पोइ -1 -2 -3 छॾे उन खां पोइ अॻिते हलंदासीं ऐं घणा टुकड़ा ठाहियूं जी 4, शाबाश। 0 -1 -2 -3 ऐं पोइ वरी 4 ताईं, त असांजा टुकड़ा ठहंदा वञी उन में किथे लिखिणो आहे 1/4, यानी हिन 3 खां पोइ पहिरियों 1/4 ई आहे, -3 1/4, हिन जी जॻह हीअ ई थींदी, शाबाश। अचो त असां पार्ट नंबर 9 खे ॾिसूं त उहो छा थो चए। जी बा पार्ट नंबर 9 15 भाॻे 8, साॻियो असां डिवाइड कंदासीं 8 वंड कंदा 15 खे, 1 8 8 2 8 16 वधी वेंदो, 1 8 8 1 सॼो थी वेंदो हलियो, ऐं पॉज़िटिव आहे माना 0 खां पोइ जेको 1 ईंदो उन खां पोइ अॻिते असां सोचींदासीं, यानी हिन पूरो जवाबु थींदो 1 सॼो 7 भाॻे 8, हीअ असांखे अंगी लिखी करे लिखिणो आहे, यानी 0 खां हिन तरफ़ अंग ईंदा 0 पोइ 1 ईंदो, 1 खां पोइ वरी 2 जे विच में, माना इहे टुकड़ा घणा 8 ठाहिबा, 1 2 3 4 5 6 7 ही 8, त 7 भाॻे 8, 1 सॼो खणी आहे छो जो 1 खां पोइ लिखो आहे विच में, 1 सॼो 7 भाॻे 8। ॿियो हिसाबु आहे जंहिंखे हल कोन्हे करिणो, डायरेक्ट निकितो पियो आहे, 4 सॼा थियो पियो आहे, 4 सॼा 2 भाॻे 3, यानी असां टोटल चइनि खां पोइ चइनि ऐं 5 जे विच में अंगी लिखी ठाहींदासीं 0 1 2 3 4, हाणे 4 जे ऐं 5 जे विच में घणा टुकड़ा ठाहिया जी बाबा, ही छा आहे जी 3, 3 टुकड़ा ठहंदा 1 2 3, पहिरें खे चइबो 1/3 चऊं, ॿिए खे 2/3, यानी 4 सॼा 2 भाॻे 3, हीअ जॻह थींदी। त पहिरियों वारो ऐं सम्झो त तव्हांखे चङी तरह सां इहा बिल्कुलु सम्झ में अची वेंदी, तव्हां मुकमल करे वठंदो इंशाल्लाह। हिन जो 2 सवाल कंप्लीट थिया, असां नेक्स्ट सवाल सां गॾु जल्द अज जल्द मिलंदासीं, त इन खे चङी तरह सां अंगी लीक तव्हां पाण दर्जा लिखी ऐं पाण ठाहिण जी कोशिशि करियो, पोइ सम्झ में न अचे त वरी वीडियो खे ॾिसो, त चङी तरह सां तव्हांजी प्रैक्टिस थिए, त तव्हांखे तमामु घणो फ्रूटफुल थींदी, छो जो तव्हां जॾहिं 9th क्लास जे अंदरि ईंदा त उते बि ही चैप्टर तालुक़ु रखे थो, जेकॾहिं हिते तव्हांखे चङी तरह सां सम्झ में ईंदी त उहो तव्हां लाइ तमामु आसान थी पवंदो, बेस तव्हांजो सम्झलु हूंदो, त जीअं जीअं पाण अॻिते वधंदा वेंदासीं तव्हांखे इलाही मदद ॾींदा हिसाब, हिनखे गौर सां ॿुधंदा ऐं सम्झंदा रहो ऐं हिनखे रिवाइज़ कंदा रहो। जेको नओं व्यूअर आहे त उनखे हुअणु घुरिजे त पोयां जेके वीडियोस जेके मुंहिंजा आया आहिनि उहे सभई तव्हां ॾिसी वठो, जंहिं न घटि में घटि हिन चैप्टर जो जेका प्लेलिस्ट आहे, हिन चैप्टर सां जेको तालुक़ु रखंदा वीडियो उहे सभु ॾिसंदो त वधीक उहो चैप्टर हिनखे आसान थी पवंदो सम्झण जे लाइ। पर मैथमेटिक्स पुट अहिड़ो हिकिड़ो सिस्टम आहे, कड़ीअ सां तालुक़ु हूंदो आहे, त जेकॾहिं तव्हां टोटल सभु जा सभु मैथमेटिक्स जा जेके वीडियोस ठहनि पिया उन्हनि खे सभिनी खे जेकॾहिं बार बार वॉच करे तव्हां ज़हन नशीन कंदा ईंदव, त उन्हनि में अहिड़ियूं खोड़ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके हर चैप्टर सां किथे न किथे तालुक़ु रखनि थियूं, जेके तव्हांखे आसानी पैदा कंदियूं। उन्हनि सभिनी खे गौर सां ॿुधो ऐं उनखे सम्झण जी कोशिशि करियो, ऐं पंहिंजी का कॉपी नोटबुक अहिड़ी शइ उन में नोट कंदा वञो, मेन पॉइंट्स जेके तव्हांखे मदद कंदियूं पूरी हयाती, पूरी लाइफ जिथे बि हुजो, ऐं जंहिं बि टेस्ट में हुजो, एग्ज़ाम जो को बि ॾियो,
त तव्हांखे फ्रूटफुल साबित थींदो, उहो तव्हांजा नोट्स कंपाइल थींदा वेंदा। अदरवाइज़ तव्हांखे जेकॾहिं मुश्किल लॻे त पोइ वीडियोज़ पंहिंजा डाउनलोड करे पाण वटि सभु सबमिट करे रखंदा वञो, सेव कंदा वञो, तॾहिं बि तव्हांखे इलाही इन मां घणो कुझु फ़ाइदो मिलंदो। त तेसिताईं तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। इंशाअल्लाह असां नेक्स्ट सवाल में ॿीहर वरी गॾु थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।